मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सख़्त गर्मी जी लहर जारी आहे। मौसमियाती खाते अवाम खे घरनि ताईं महदूद रहण जी सलाह ॾिनी आहे। मौसमियाती खाते मूजिबि दादू में सभ खां वधीक गर्मी 51 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। चोलिस्तान में सख़्त गर्मी रिकॉर्ड कई वई आहे, जिते ॿिनि इलाइक़नि खां गर्मीपद 48 सेंटीग्रेड ते पहुची चुको आहे। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त चोलिस्तान में पाणी जा ज़ख़ीरा ख़ुश्क थी विया आहिनि, जंहिं सबबु चोपाए माल खे सख़्त परेशानी थी रही आहे, जॾहिं त सख़्त गर्मी सबबु सहराई इलाइक़नि में चोपायो माल मरी रहियो आहे। मक़ामी माण्हू वधीक ॿुधायो त सख़्त गर्मी ऐं खूह ख़ुश्क थियण सबबु माण्हू लॾ पलाण ते पिणु मजबूर थी विया आहिनि। इन्ही खां अलावा लाहौर में गर्मीपद 44 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो आहे। गर्मी जी शिदत 47 डिग्री सेंटीग्रेड ताईं महसूस कई पई वञे। कोयटा में गर्मीपद 31 डिग्री सेंटीग्रेड, गवादर में भी 31, लोरालाई में 36, खुजदार में 38, तुर्बत में 42 ऐं सिबी में 46 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। ॿिए तरफ़ मौसमियाती खाते मूजिबि ॾखण पंजाब में ईंदड़ 2 ॾींहंनि ताईं गर्मी जी सख़्त लहर बरक़रार रहण जी अक थी कई वई आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सख़्त गर्मी जी लहर बरक़रार आहे। मौसमियात खाते अवाम खे घरनि ताईं महदूद रहण जी सलाह ॾिनी आहे।